अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु तव्हांखे हिकु दिलचस्प कहाणी ॿुधाईंदुसि। चइनि चोरनि जी कहाणी आहे। चार चोर हुआ हिकिड़ी जॻह ते विया चोरी जे लाइ। उते उन्हनि हिकिड़ी चोरी कई वञी। चोरी करे राति जो उन्हनि पंहिंजो सफ़र तय कयो। सफ़र तय कंदे हली 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 हिननि खे सुबुह थियण वारो हो। उन में कंहिं दोस्तनि पाण में सलाह कई त यार हाणे सुबुह थियण वारी आहे, पाण खाधो पीतो बि सॼी राति कुझु कोन्हे को, ऐं पाण हेॾो पंधु बि करे आया आहियूं, सामान पाण सां आहे। हाणे हीउ चौंक अहिड़ो अची वियो, हाणे तव्हां सभु को पंहिंजे घर ॾांहुं रवानो थींदो। त उते हिकु दोस्तनि में पाण में सलाह कई, चार छो न पाण हिते स्टाफ को शहर वेझो आहे, उतां खां का शइ वठी अचूं, खाइण पीअण जी, खाई पी पोइ पाण जेको माल आहे हिते सभु विराए ऐं पोइ सभु को पंहिंजे कस सां पंहिंजे घर ॾे रवानो थी वञे। त हिते दोस्तनि जी सलाह थी वई। ॿिनि ॼणनि चयो असीं शहर मां मिठाई था वठी अचूं ऐं तव्हां ॿ ॼणा हिते हिन सामान वटि वेहो, त जेसि ताईं असां मिठाई वठी अचूं तेसि ताईं सामान जी हिफ़ाज़त कयो। पोइ हिते पाण मिठाई खाई ऐं जेको आहे सो हिते पाण में माल विराए हिसाब करे सभु को पंहिंजे घर ॾे हलियो वञे। साईं मुंहिंजा थियो ईअं जो ॿ ॼणा जेके शहर मिठाई वठणु विया, वञी कंहिं दुकान तां उन्हनि मिठाई वरिती। वरी उन्हनि जे दिलि में हिकु बेईमानी थी पई। उहा बेईमानी इहा हुई त हुननि इहा सोचे कई, छो न हिन मिठाई में को ज़हर मिलाए हिन ॿिनि दोस्तनि खे असां जेको आहे सो मिठाई खाराए ज़हर में, ऐं उहो मरी वेंदा। पोइ हीउ जेको माल आहे किरोड़नि जो अरबनि जो इहो सॼो धन दौलत पंहिंजो थींदो, पाण बहिसवार थींदासीं। उन्हनि शहर मां मिठाई वठी उन में ज़हर मिलाए वरी वापसि संगत ताईं पुॻा। जेसि ताईं उन संगत वारनि मिठाई वरिती शहर मां, पंहिंजो जेको कुझु उन्हनि खे करिणो उहो करियो, तेसि ताईं जेके ॿ ॼणा उते माल ते वेठा उन्हनि वरी पाण में इहा मीटिंग कई त भई हाणे छो न हीउ जेॾी महिल दोस्त पंहिंजा ईंदा मिठाई वठी, पाण ॿई छो न हिननि खे वरी हथ धोइण जे पाण खूह आहे पासे में, उन खूह में उन्हनि खे ॾियूं धिको, हू वेंदा खूह में किरी मरी वेंदा ॿुॾी। इहो माल पाण ॿई जेको आहे माना विराईंदासीं, पाण ॿई भाइवार थींदासीं। हिननि जी सलाह वरी पाण में हिते इहा थी वई। हाणे हू हुते ज़हर मिलाए पिया मिठाई में खणी अचनि, हीअ हिते खूह में धिके ॾियण जी सलाह कयो वेठा। थियो मुंहिंजो सुणा साईं ईअं जो जेॾी महिल हू दोस्त पुॻा हुते सलाम वराए मिठाई खणी रखियऊं, चयो मिठाई अचो खाऊं, असां खाई आया आहियूं, बाक़ी तव्हांजे लाइ वठी आया आहियूं। हाणे मिठाई में ज़हर हू कीअं खायूं? चयो असां हुतां खाई पी नड़ थी आया आहियूं, हाणे तव्हांजे लाइ असां हीअ वठी आया आहियूं, हाणे खाओ त हलूं। हुननि चयो हाणे ईअं था कयूं यार, हाणे अचो त पहिरीं हथ वध धोऊं, पोइ हाणे असीं बि खाऊं था, तव्हां वरी खाइजो, को मसइलो कोन्हे। हुननि चयो न भाउ असीं न खाईंदासीं। भला न खाइजो, हलो भला पाणी वाणी त पियूं, हथ मुंहुं धोऊं, तव्हां पंधु करे आयो एतिरो खाइजो, गर्मी जा ॾींहं आहिनि, ऐं पाणी टुक पियो, मुंहुं धो, थकावट लाहो, पोइ भले मिठाई न खाइजो। उन्हनि छा कयो, जेके सलाह कयो था खूह ते, उन्हनि देरी कान कई, का शइ विझी खूह मां पाणी कढी, ऐं उन्हनि जेके वासी मां पाणी कढूं तेसि ताणी या तव्हां कढो। उन्हनि ॿिन्हिनि खे ईअं खूह ते वेझो आणे उन्हनि ॿिन्हिनि ॾिनूं उन्हनि खे धिको खूह में, हू त ॿई खूह में किरी उन्हनि जो कमु हुते लही हलियो। हाणे जेके बच्चा हू मिठाई खाइण वारा, उहे वञी हथ मुंहुं धोई ॾाढो खाधऊं मिठाई। मिठाई खाइदऊं, खाइण खां पोइ उहे बि थी विया हुते पूरो, माना ॿई ॼणा थी विया पूरा। हाणे माल उते हुते रहिजी वियो, तेसि ताणी धणी बची हुते जाॻिया रसिया माल खणी विया। उहे हू जहिड़ा हुआ ॿ खूह में विया, ॿ हुते ज़हर खाई मरी विया। तॾहिं चवंदा आहिनि जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। हा साईं, हीअ अॼोकी असांजी ॻाल्हि इहा हुई चइनि चोरनि जे मथां। जीअं त प्यारा दोस्तो, हीअ असांजी वीडियो तव्हांखे सुठी लॻे इनखे शेयर ज़रूरु कंदा, कमेंट ज़रूरु कंदा, सब्सक्राइब कंदा। सो वरी ईंदड़ कंहिं नई वीडियो सां तव्हांजे ख़िदमत में हाज़िर थींदासीं। सिंध सलामत, साथ सलामत।